आओ उलमा से पूछ ले। अज़ीज़ो दोस्तों, बुज़ुर्गो, साथियों, जीअं जो तव्हांजे इल्म में आहे त असां नमाज़ जा मसाइल बयानु करे रहिया आहियूं ऐं गुज़िश्ता जुमा नमाज़ में हथ ॿधण जे हवाले सां जेके अहादीसूं हुयूं उहे बयानु करे उन में ततबीक ॾिनीसीं त सभिनी हदीसनि ते अमल करण जे लाइ कहिड़े तरीक़े सां हथ ॿधंदासीं त पोइ सभिनी हदीसनि ते अमल थींदो। ऐं इन खां बाद हथ ॿधी करे रखिणो किथे आहे, इन हवाले सां यादि रखो पूरी सियासत में सिर्फ़ु हिकु तरीक़ो जेको मुतसिल सनद खां बयानु थियल आहे उहो हिकु ई आहे, उहो सुनन अबी दाऊद में आहे। ऐं इन खां अलावा सियासत जूं जेके किताबूं आहिनि, यानी सही बुखारी में बि असांखे न मिलंदो त हथ ॿधे करे किथे रखियो वञे, सही मुस्लिम में बि इन जो ज़िक्र न आहे। इन खां अलावा जामिउ तिरमिज़ी, सुनन इब्न माजा, सुनन नसाई, इहे जेके तक़रीबन 5 किताबूं आहिनि, इन्हनि में इन जी वज़ाहत कमेंट्स में ते मिलंदियूं लेकिन हदीस में न मिलंदियूं। त हिकु ही हदीस जेकी आहे, जेकी मुतसिल सनद सां रिवायत थियल आहे, सुनन अबी दाऊद में आहे ऐं उहो हिकु ही तरीक़ो आहे। सुनन अबी दाऊद में हज़रत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा शेर खुदा करमल्लाहु तआला वजहुल करीम ऐं हज़रत सय्यदुना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत थियल आहे। ऐं इन खां अलावा ॿी किताबनि में अहादीस जो ज़िक्र आहे, उनखे बि मां बयानु करण जी कोशिशि कंदुमि। अज़ीज़ो दोस्तो, यादि रखो मुतसिल सनद सां सिर्फ़ु हिकु ई तरीक़ो बयानु थियल आहे, उहो हथ ॿधे करे दुन जे हेठां ॿधिया वञनि। ऐं इन खां अलावा जेके हदीसूं मिलंदियूं फ़ौक़ सुर्रा, यानी दुन जे मथां, ऐं इन खां अलावा सदर सीने ते हथ ॿधण जे हवाले सां जेके हदीसूं आहिनि उहे मुरसल ऐं तमामु ज़ईफ़ तरीन हदीसूं आहिनि। ऐं सही सनद सां मुतसिल रिवायत सां उहो हिकु ई तरीक़ो सुनन अबी दाऊद में बयानु थियल आहे। उन खां अलावा ॿी काफ़ी किताबनि में इहो ई तरीक़ो बयानु थियल आहे जेको फ़ौक़ सुर्रा आहे, यानी दुन जे मथां ॿधण जूं बि हदीसूं आहिनि लेकिन उन्हनि ते इमामनि जो जरा थियल आहे, इहे ग़ैर महफ़ूज़ अल्फाज़ आहिनि। ऐं सीने जे हवाले सां बि ग़ैर महफ़ूज़ अल्फाज़ आहिनि। इमाम नेमवी आसार सुनन में इनखे ऐं उन्हनि खां अलावा बि काफ़ी किताबनि में उन्हनि अहादीस जरा थियल आहे। बहरहाल सुनन अबी दाऊद 756 नंबर हदीस आहे। इन में हज़रत मौला कायनात खां बयानु थियल आहे, अन अबी जुहैफ़ता अन अलीयन रज़ी अल्लाह ताला अन्हु क़ाल, बेशक हज़रत अलीउल मुर्तज़ा शेर खुदा करमल्लाहु ताला वजहुल करीम फरमाइन था, मिन सुन्नती वदउल कफ़ी अलल कफ़ी फी सलाती तहत सुर्रती। त सुन्नत ही आहे जो हथेली खे हथ जी तिरी खे, यानी हथ जी तिरी खे हथ ते रखियो वञे नमाज में दुन जे हेठां। यानी हिकु इहा हदीस पाक मौला कायनात बयानु था, सुन्नत ही आहे। त सहाबी आहिनि, आले बैत अतहार मां बि आहिनि ऐं बयानु था फरमाइनि त सुन्नत ही आहे जो नमाज में हथ ॿधिया वञनि, ॿधे करे काथे रखिया वञनि, दुन जे हेठां। इन में अॻिले हदीस आहे 756 खां बाद 757 छॾे करे 758 हदीस जेकी आहे उहा हज़रत सैयदना अबू हुरैरा खां आहे। हज़रत अबी वाइल उहे हज़रत अबू हुरैरा खां क़ाल अबू हुरैरा अख़्ज़ुल अकुफ़ी अलल कुफ़ी फी सलाती तहत सुर्रती। हथ खे हथ सां पकड़ण नमाज जे हालत में दुन जे हेठां आहे, यानी
सॼे हथ सां खॿे हथ खे नमाज़ जी हालत में पकड़े करे दुन जे हेठां रखियो वञे। ऐं इहा ई हदीस पाक मुस्नद अहमद बिन हंबल में बि आहे, मौला काइनात जो फरमान। मुस्नद अहमद में ये हदीस 875 नंबर हदीस। अन अली क़ाल इन मिन सुन्नति फी सलाती वदउल अकुफ़ी अलल अकुफ़ी तहत सुर्रती, यानी नमाज में सुन्नत ही आहे जो हथ खे हथ ते दुन जे हेठां रखियो वञे, हेठां ॿधियो वञे। त ही ईअं ई मुसन्नफ़ इब्न अबी शैबा में हदीस पाक आहे 3938 नंबर हदीस आहे, ऐं किन नुस्ख़नि में 3959। उन्हनि में हदीस पाक आहे हज़रत वाइल बिन हुजर उहे पंहिंजे वालिद खां रिवायत था कनि। क़ाल रअयतु नबी सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम वदअ यमीनहु अला शिमालिही फी सलाती तहत सुर्रती। हज़रत वाइल बिन हुजर पंहिंजे वालिद साहिब खां रिवायत था कनि, उहे फरमाइनि था उन जा वालिद साहिब त मां नबी पाक सल्लल्लाहु तआला अलैहि वालिहि वसल्लम खे ॾिठमि त महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो सॼो हथु खॿे ते नमाज जी हालत में दुन जे हेठां रखियो, वदा रखियऊं यमीनहु पंहिंजो सॼो हथु अला शिमाली खॿे हथ ते फिर सलाती नमाज में तहत सुर्रती दुन जे हेठां। ई मुसन्नफ़ इब्न अबी शैबा में 2341 नंबर हदीस आहे। अन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल इन मिन सुन्नति फी सलाती वदउल कफ़्फ़ि अलल कफ़्फ़ि तहत सुर्रा, बेशक सुन्नत ही आहे नमाज में हथेली ते नमाज में रखी वञे दुन जे हेठां, यानी ॿधण खां बाद हथ रखणा किथे आहिनि सुन्नत तरीक़ो हज़रत अबू हुरैरा बि बयानु कंदा ऐं मौला काइनात बयानु कंदा त हथ ॿधी करे रखणा किथे आहिनि दुन जे हेठां। ईअं ई मुसन्नफ़ इब्न अबी शैबा में 2342 नंबर हदीस भी मौला काइनात जो इहो ई फरमान आहे। अन अली रज़ियल्लाहु तआला अन्हु अन्नहु कान यक़ूल, मौला काइनात फरमाईंदा हुआ इन मिन सुन्नति सलाती वदउल यमीनी अला शिमाली तहत सुर्रती, बेशक नमाज में सुन्नत तरीक़ो ही आहे जो हथ ते रखियो वञे, यानी सॼो हथु खॿे हथ ते दुन जे हेठां रखियो वञे। हाणे इहे हदीसूं मां बयानु कयूं, इन खां अलावा बि अहादीस बयानु थो करियां। हाणे इन हदीसनि ते कुझु हज़रात एतिराज़ इहो कंदा आहिनि नावाक़फ़ियत जे करे ऐं उसूल हदीस खां बेख़बरी जे करे, चवंदा आहिनि इहा हदीस ज़ईफ़ आहे। बाक़ी इमाम अबू दाऊद इहा हदीस इमाम अबू दाऊद जेकी बयानु कई त उन में इमाम अबू दाऊद ही लिखियो आहे त मां इमाम अहमद खां ॿुधो त उहे इनखे जेको आहे न ज़ईफ़ चवंदा हुआ। मुस्नद अहमद में जॾहिं इमाम अहमद बिन हंबल इहा हदीस पाक बयानु फरमाई उन में उन्हनि ज़ईफ़ हुजण जो कौल न कयो आहे। ऐं सुनन अबी दाऊद में इमाम अबू दाऊद जेको आहे उन्हनि इहो कमेंट्स लिखियो आहे त इमाम अहमद बिन हंबल इनखे ज़ईफ़ चवंदा आहिनि, त पोइ इन जे तहत कुझु हज़रात चवंदा आहिनि इहा हदीस ज़ईफ़ आहे। यादि रखो ज़ईफ़ छो आहे, उनजी वजह छा जेका बयानु कंदा आहिनि, उहे चवंदा आहिनि इन में हिकु रावी आहे अब्दुर्रहमान बिन इसहाक़, ठीकु आहे न, उहे चवंदा आहिनि अब्दुर्रहमान बिन इसहाक़ ज़ईफ़ रावी आहे, जेके दुन जे हेठां या सीने ते ॿधण जा क़ाइल आहिनि, जेके इल्मु हालांकि जेके वॾा वॾा इमाम आहिनि न इन्हनि जा उहे बि या त दुन जे हेठों ॿधंदा या दुन जे मथां ॿधंदा, चाहे हरमैन शरीफ़ जा इमाम ई छो न हुजनि न, सीने जे ॿधण जो कोई बि क़ाइल न आहे। बहरहाल उहे हिकु एतिराज़ कंदा आहिनि इन ॻाल्हि ते पंहिंजे तरफ़ खां त इन में अब्दुर्रहमान बिन इसहाक़ ज़ईफ़ रावी आहे त इहा हदीस ज़ईफ़ आहे। त पोइ असां चवंदा आहियूं जेकर इहा ज़ईफ़ आहे तव्हां वटि सही हदीस कहिड़ी आहे, ऐं उहा बि मुतसिल सनद सां। उहे अबू दाऊद जी हदीस बयानु कंदा लेकिन उहा मुरसल, उहो बि मां बयानु करियां थो। हाणे हिकु क़ाइदो यादि रखो, हिकु जेकॾहिं इमाम इन खे बयानु करे छॾियो त ज़ईफ़ आहे, लेकिन सभिनी आइमा जे अक़वाल खे साम्हूं रखंदे असां हिकु नतीजो कढंदासीं, पोइ असांखे ख़बर पवंदी त अब्दुर्रहमान बिन इसहाक़ कहिड़े दर्जे जो रावी आहे। त इमाम आज़म अबू हनीफ़ा जे नज़दीक हसन दर्जे जो रावी आहे,
ऐं इन जी हदीस क़ाबिल अमल आहे। छो जो जेकॾहिं अब्दुर्रहमान बिन इसहाक़, यादि रखो उसूल जी ॻाल्हि आहे, उसूल हदीस जे तहत मां जेकॾहिं अब्दुर्रहमान बिन इसहाक़ मुतलकन ज़ईफ़ रावी हुजे न, पोइ इन जी हर हदीस ज़ईफ़ हुजे हा। हालांकि ईअं न आहे। तव्हां जामिउ तिरमिज़ी शरीफ़ पढ़ी ॾिसंदव, इमाम तिरमिज़ी इन हदीस पाक खे, इमाम तिरमिज़ी हदीस पाक खे बयानु कयो आहे। उन में अब्दुर्रहमान बिन इसहाक़ जो ज़िक्र आहे ऐं उनखे हसन हदीस करार ॾिनो आहे। ईअं ई इमाम हाकिम पंहिंजी अल मुस्तदरक अल सहीहैन में अब्दुर्रहमान बिन इसहाक़ जी हदीस खे रिवायत कयो आहे ऐं उन्हनि खां बाद हीअ हदीस सही आहे। ऐं वरी इहो बि फरमायो अथव त इमाम मुस्लिम जी शर्त ते तहत बि इहा हदीस सही आहे। यानी इन मां इहो मालूम थिए थो त मुतलकन इहो ज़ईफ़ रावी न आहे। ज़ईफ़ रावी हुजे हा न त पोइ हर इमाम इन खे ज़ईफ़ करार ॾियनि हा। जे जामिउ तिरमिज़ी शरीफ़ जी हदीस पाक आहे, 741 नंबर हदीस आहे। मां तेज़ी सां हदीस बयानु कंदो हलां। हज़रत अली खां रिवायत अन अली क़ाल सअलहु रजुल, छो जो अब्दुर्रहमान बिन इसहाक़ खे असां इमामनि जे अक़वाल में ॾिसंदासीं, इमामनि जी नज़र में ॾिसंदासीं त पोइ इन जो दर्जो छा आहे त ख़बर पवंदी। जामिउ तिरमिज़ी 741 नंबर हदीस अन अली क़ाल सअलहु रजुल फ़क़ाल अय्यु शहरिन तअमुरुनी, कंहिं शख़्स हज़रत मौला काइनात खां पुछा कयो त तव्हां मूंखे कहिड़े महीने में रोज़े रखण जो हुकुम ॾींदव। अन असूमा बाद शहर रमज़ान, जो मां माह रमज़ान खां बाद उन महीने में रोज़ो रखां, यानी माह रमज़ान खां बाद कहिड़े महीने में मां रोज़ा रखां। क़ाल लहू, हज़रत मौला काइनात उनखे फरमायो मा समिअतु अहदन यसअलु अन हाज़ा, मां कंहिं शख़्स खे बि इन बारे में सवाल कंदे न ॿुधमि। इल्ला रजुलन समिअतुहु यसअलु रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अना व अना क़ाइदुन इंदहु, हिकु शख़्स जेको महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम खां इहो सवाल करे रहियो ऐं मां उन वक़्तु मौजूदु हुयमि, मां महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी बारगाह में वेठो हुयमि। पोइ उन शख़्स या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अय्यु शहरिन तअमुरुनी अन असुमा बाद शहर रमज़ान, या रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त तव्हां मूंखे कहिड़े महीने में माह रमज़ान खां बाद रोज़े रखण जो हुकुम ॾींदव। क़ाल इन कुंत साइमन बाद शहर रमज़ान फसुमिल मुहर्रम, जेकॾहिं तूं रमज़ान खां बाद के महीने में रोज़ा रखणु चाहीं थो त पोइ मुहर्रम जा रोज़ा रख। फ़इन्नहु शहरुल्लाहि, छो जो अल्लाह जो महीनो आहे। फ़ीही यौमुन ताब फ़ीही अला क़ौमिन व यतूब फ़ीही अला क़ौमिन, जो अल्लाह तबारक व तआला इन में हिकु क़ौम जी तौबा क़बूल फरमाईंदो आहे, ॿी क़ौम जी बि तौबा क़बूल फरमाईंदो, यानी इन महीने में अल्लाह ताला कसरत सां तौबा क़बूल फरमाईंदो आहे। हदीस में जे करे सॼी बयानु कयमि थी सघे थो 741 नंबर त मूं वटि किथे हदीस जो नंबर अॻिते पोइते हुजे, मतन यादि हूंदो त हाणे इन हदीस खे रिवायत करण वारा रावी कहिड़े आहिनि? अब्दुर्रहमान बिन इसहाक़ आहिनि। अब्दुर्रहमान बिन इसहाक़ जंहिंखे चवनि था ज़ईफ़ रावी आहिनि, त इन हदीस जे तहत इमाम तिरमिज़ी लिखियो हाज़ा हदीसुन हसनुन, ही हदीस हसन आहे। त जेकॾहिं ज़ईफ़ हुजे हा त इमाम तिरमिज़ी इनखे ज़ईफ़ चवनि हा, त इमाम तिरमिज़ी जे नज़दीक अब्दुर्रहमान बिन इसहाक़ हसन दर्जे जा रावी आहिनि। इमाम अहिड़े तरीक़े सां इमाम हाकिम अल मुस्तदरक अल सहीहैन में हदीस नंबर आहे 1988 ऐं किन नुस्ख़नि में 1952 नंबर हदीस आहे। अबू हुरैरा, ऐं इन हदीस जो बि जेको रावी आहे अब्दुर्रहमान बिन इसहाक़ आहे। अॻिते सनद हलंदे अबू हुरैरा खां अन अबी हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम यक़ूलु इस्तईदु बिल्लाहि मिन शर्रि जारिल मुक़ामी, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम फरमाईंदा हुआ त जेको वतन जो यानी तव्हांजो जो क़रीबी पाड़ेसरी आहे न, उन खां पनाह घुरंदा करियो। फ़इन जारल मुसाफ़िर इज़ा शाअ अन युज़ाइला ज़ाइला, जेकॾहिं मुसाफ़िर कोई हूंदो ऐं उहो नुक़सानु ॾियणु चाहींदो, उनखां पनाह घुरी वञे त उनखां छुटकारो हासिल करे सघिजे थो। इन हदीस पाक खे रिवायत करण खां बाद इमाम हाकिम ही बयानु कयो हाज़ा हदीसुन सहीहुन, ही हदीस सही आहे अला शर्ति मुस्लिमिन, इमाम मुस्लिम जी शर्त ते। यानी इन में मालूम थियो त अब्दुर्रहमान बिन इसहाक़ मुतलकन जेके आहिनि ज़ईफ़ रावी न आहिनि, ज़ईफ़ रावी हुजे न, इहा हदीस इमाम हाकिम रिवायत करण खां बाद चवनि हा त हीअ हदीस ज़ईफ़ आहे। ऐं वरी इमाम मुस्लिम जा जेके उसूल आहिनि उन तहत इन खे बयानु फरमायो वियो त हीअ हदीस सही आहे मुंहिंजे नज़दीक बि ऐं इमाम मुस्लिम जे नज़दीक बि सही आहे। त मालूम थियो
इन्हनि हदीसनि जा शवाहिद इन खां अलावा काफ़ी ॿिया बि सबूत आहिनि। शवाहिद ताबियात इमामनि जे अक़वाल जे मुताबिक़ हज़रत अब्दुर्रहमान बिन इसहाक़ जेको आहे न हसन दर्जे जो रावी, अहनाफ जे नज़दीक इमाम आज़म जे नज़दीक हसन दर्जे जो रावी आहे। त इन जे करे इन्हनि जी जेकी इहा हदीस आहे इनखे मुतलक़न ज़ईफ़ नथो चई सघिजे, त इहा क़ाबिल इस्तेमाल आहे, क़ाबिल अमल आहे। इन में साबित थो थिए त हथ ॿधी करे रखणा किथे आहिनि, दुन जे हेठों। हाणे इन जे बावजूद बि कोई चवे त हीअ हदीस ज़ईफ़ आहे, त असां उन्हनि खे इहो ई चवंदा आहियूं त हीअ जेकॾहिं हदीस ज़ईफ़ आहे त पोइ सही हदीस कहिड़ी आहे जेकी मुत्तसिल सनद सां हुजे। ठीकु आहे न, हिकु ॿ हदीसां सीननि ते ॿधण जो आहिनि, जीअं सुनन अबी दाऊद में 759 नंबर हदीस आहे, उहे हज़रत ताऊस खां रिवायत आहे। हाणे हज़रत ताऊस ताबई आहे ऐं ताबई सहाबी खे छॾे करे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जो अमल बयानु करे त उनखे यानी ताबी दरमियान में सहाबी न आहे ऐं हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अमल बयानु करे इनखे मुरसल हदीस चयो वेंदो आहे। जॾहिं मुत्तसिल मरफू हदीस यानी सहाबी बयानु करे त हुज़ूर जो तरीक़ो ही आहे, सुन्नत ही आहे, इनखे मरफू हदीस। जॾहिं मरफू हदीस मौजूदु हुजे त मुरसल जी तरफ़ वञण जी इजाज़त न हूंदी। त इहा 759 नंबर हदीस उन्हनि अबी दाऊद में आहे। हज़रत ताऊस अन ताऊसिन क़ाल कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम यदउ यदउल युमना अला यदिल युसरा सुम्मा यशुद्दु बैनहुमा अला सदरी व हुवा फिस सलाह। त हज़रत ताऊस फरमाइनि था हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम नमाज में पंहिंजा ॿई हथ ॿधे करे सीने ते रखंदा हुआ। हाणे इमाम अबू दाऊद इनके मरासील में भी रिवायत कयो आहे, यानी इमाम अबू दाऊद जी इहा जेकी अबू दाऊद आहे सुनन अबी दाऊद, इन खां अलावा हिकु किताब आहे मरासील अबू दाऊद, यानी इमाम दाऊद उहे हदीस जेके मुरसल हदीस आहिनि, जेको ताबई सहाबी खे छॾे करे हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जो अमल बयानु था कनि, इन्ही पंहिंजी किताब में ज़िक्र फरमायो आहे। जुदा मुरसल हदीसनि जे लाइ किताब उन अल मरासील इमाम अबी दाऊद जी किताब आहे, उनमें इहा ई हदीस नंबर 33 नंबर हदीस आहे। यानी जंहिंमें मालूम थो थिए हदीस मुत्तसिल न आहे, मरफू न आहे जिन ते अमल कयो वञे। ऐं सही इब्न खुज़ैमा मां हिकु हदीस बयानु कई वेंदी आहे, उन जे तहत बि सही इब्न खुज़ैमा में 479 नंबर हदीस आहे न, उन में आहे त हज़रत वाइल बिन हुजर फरमाइनि था सल्लैतु मा रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व वदा यदउल युमना अला यदिल युसरा अला सदरिही। महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम सां गॾु मां नमाज़ पढ़ियमि, महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजो सॼो हथ खॿे हथ ते रखियो सीने ते। हाणे इहा हदीस पाक सही इब्न खुज़ैमा में आहिनि ऐं इहा हदीस पाक तमामु ज़ईफ़ तरीन हदीस आहे, छो जो जेके सीने ते ॿधण वारा आहिनि न उन्हनि जो इमाम जेको आहे नासिरुद्दीन अलबानी, उन ख़ुदि इन हदीस पाक खे रिवायत करण खां बाद इहा हदीस जेकी बयानु कंदा आहिनि सभिनी जे साम्हूं, ख़ुदि नासिरुद्दीन अलबानी बयानु फरमायो आहे त इस्नादुहु ज़ईफ़ुन, छो जो इहा हदीस तमामु घणी ज़ईफ़ आहे। छो लिअन्न मुअम्मलन व हुवा इब्नु इस्माईल सय्युल हिफ्ज़ी, जो इन में हिकु रावी आहे मुअम्मल, सनद में हिकु रावी ईंदो आहे मुअम्मल, उनजो नालो आहे इब्न इस्माईल, उहो सय्युल हिफ्ज़ आहे, उनजो जेको हाफ़िज़ हो तमामु घणो ख़राबु हाफ़िज़ हो, तमामु घणो कमज़ोर हाफ़िज़ हो। उहे इन हदीस पाक खे रिवायत था कनि। ख़ुदि नासिरुद्दीन अलबानी जेके इन्हनि जा इमाम आहिनि उहे चवनि था इहा हदीस ज़ईफ़ तरीन हदीस आहे। त मालूम थियो सही हदीस उहा ई आहे जेके सुनन अबी दाऊद आहे, उनखां अलावा काफ़ी किताबनि में इहे हदीसूं बयानु थियल आहिनि। इंशाअल्लाह मज़ीद आईंदा जुमा मां इन मौज़ू खे बयानु करण जी कोशिशि कंदुमि। अल्लाह अज़्ज़ व जल खां दुआ आहे जेको कुझु मां बयानु कयुमि दौरान गुफ़्तगू जेकॾहिं बेअदबान अल्फाज़ निकिरी विया हुजनि त अल्लाह ताला माफ़ फरमाए, इनखे यादि रखण जी ॿियनि तक पुॼण जी तौफ़ीक़ ऐं सआदत अता फरमाए। जिन हज़ार सुन्नतूं न आहिनि पढ़ियूं सुन्नतूं अदा करण, वमा अलैया इल्लल बलागुल मुबीन। आओ उलमा से पूछ ले।